नौशर ऑफ लॉज रिपोर्ट जुल्फार अली तगर नौशर ऑफ लॉज बसाम गुड मोहम्मद जुड़ैल सोलंकी जे रहवासी मोहम्मद अली सोलंकी मुनीर अली सोलंकी बासरन जे जुल्मन खान तंग थी करी नेशनल प्रेस क्लब नौशर ऑफ लॉज पहुंची दाइंदे मुनीर अली सोलंकी ॿुधायो त मां टैक्सी ड्राइवर आहियां टाउन कमेटी ठारू शाह टैक्सी स्टॉप ते मुंहिंजे असद सोलंकी जे स्टॉप ते कार बीहारण तां ॾंद चक थिया जंहिं ठारू शाह थाणे जो ASI अब्दुल रशीद अली सब इंस्पेक्टर आलम सोलंकी शम्स सोलंकी असद सोलंकी ॿियनि जंहिंखे मां न सुञातो उन्हनि अची मुंहिंजे मथां हमलो कयो जंहिंमें मुंहिंजो गोॾो भॼी पियो जॾहिं ठारू शाह थाणे ते रिपोर्ट दर्ज कराइण लाइ पहुतासीं त रिपोर्ट वठण खां साफ़ इनकार करे छॾियो जॾहिं त मां टैक्सी हलाए पंहिंजे ॿारनि जो पेट पालींदो आहियां ज़ालिमनि मुंहिंजो गोॾो भञी खट भेड़ो करे छॾियो आहे वरी असांखे मौत मार धमकियूं ॾेई चवनि था त तव्हां असांजे ख़िलाफ़ को केस दाख़िल करायो त असां पुलिस वारा आहियूं तव्हां ते कूड़ा केस दाख़िल कराईंदासीं असीं IG सिंध DIG नवाब शाह SSP नौशर ऑफ रोज़ खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त उन्हनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ नोटिस वठी ऐं ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे नौशर फिरोज़ मां अव्हां खे ख़बर ॾींदा आहियूं ज़ुल्फ़कार अली ट्रगर जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे नाले वारे क़ौमी अवामी मज़ामती शाइर राशिद शाह जी 10वीं वरसी जोश ऐं जज़्बे सां मोरो शहर में मल्हाई वई सिंधी अदबी संगत शाख मोरो जे सेक्रेटरी मुख़्तियार अली शाह मुख़्तियार पारां सिंध जे मज़ामती शाइर सैयद राशिद अली शाह राशिद मोराई जी 10वीं वरसी जे मौक़े ते अदबी संगत जे दोस्तनि सां गॾिजी संदसि आख़िरी आरामगाह ते पहुची गुलनि जी वर्खा कई ऐं खेसे लफ़्ज़नि सां भेटा पेश कई उन चयो त राशिद मोराई सिंध जो ख़ुशि नसीब शाइर हो जंहिंसां सॼी सिंध प्यार कंदी हुई पाण पंहिंजी सॼी ॼमार गुरबत में बसर कई तंहिं बावजूद बि संदसि नालो जबल खां ऊचो ऐं रोशन रहियो राशिद मोराईअ खे सिंध ऐं सिंध वासियुनि जो फ़िकिर रहंदो हुयो ऐं मज़लूम माण्हुनि सां थींदड़ नाजाइज़ुनि खे पंहिंजी शाइरीअ में बयानु कंदो हो ऐं खेनि हिमथायो बि आहे सिंधी अदबी संगत जा दोस्त जस लहण रमज़ान शरीफ़ जे रोज़नि ऐं गर्मीअ जे बावजूदि पाण राशिद साईं सां मोहबत जो इज़हार करण ख़ातिर संदसि मज़ार ते पहुची पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे ऐं अक़ीदत जा गुल निशावर कया साईं राशिद शाह वॾो महिमान नवाज़ ऐं उसूल परस्त हूंदो हो संदसि शाइरी सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ वॾो दर्द समायल हुयो संदसि शाइरी जलाल चांजो मंज़ूर सखीरानी सरमत सिंधी ऐं ॿियनि वॾनि फ़नकारनि ॻाई आहे। संगत रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी फोर्थ थियल पुलिस एहलकारनि जी 20 ॿारनि खे पुलिस खाते में नौकरियुनि जा ऑर्डर ॾिना विया फोर्थ थियल एहलकारनि खाते लाइ केतिरियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं फोर्थ थियल एहलकारनि जे ॿारनि खे रोज़गार फराहम करण एज़ाज़ जी ॻाल्हि आहे SSP एजाज़ अहमद शेख सांगड़ तफ़सील मूजिब ज़िले पुलिस सांगड़ जे फोर्थ थियल मुलाज़िमनि जे ॿारनि खे मुकमल क़ानूनी ऐं खाते जी कार्रवाई मुकमल करण बाद फौजी कोटा तहत कांस्टेबल तौर भर्ती करण जा हुकुम जारी किया विया SSP सांगड़ एजाज़ अहमद शेख पंहिंजे ऑफिस में फोर्थ थियल एहलकारनि जे ॿारनि में नौकरियुनि जा ऑर्डर विराया उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हिन चयो त फोर्थ थियल एहलकार पुलिस खाते में सालनि ताईं अवाम जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ लाइ ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं एहलकारनि जे फोत थियण खां पोइ IG सिंध संदन ख़ानदान जे भलाई लाइ केतिरा ई क़दम खंया आहिनि उन सिलसिले में सांगड़ ज़िले जे 20 फोत थियल एहलकारनि खे ॿारनि खे मुकमल शिफ़ाफ़ क़ानूनी ऐं डिपार्टमेंटल अमल जी मुकमल थियण खां पोइ सिंध पुलिस में भर्ती कयो वियो आहे हिननि ॿारनि जे ऑर्डर विराइण हिकु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे हिन भर्ती थींदड़ नौजवाननि खे हिदायत कई त इहे पंहिंजो फ़र्ज़ु पूरी ईमानदारी सां फ़र्ज़ु शनासी ऐं महिनत सां सर अंजाम ॾियनि उन मौक़े ते DSP प्रोसिक्यूशन ज़िकिया कोरेजो ऐं शीट क्लर्क मलिक कमर पिणु मौजूदु हुया। ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालो की रिपोर्ट मूजिब साबका सूबाई वजीर MPA फयाज अली खान बुट सिटी मेयर जे अगवान बोतार साजिद अली जामरी जी दावत में शिरकत उन मौक़े ते सिंध प्रेस क्लब मेयर जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त PP ग़रीब मिसकिन माण्हुनि जी पार्टी आहे मां मेहर जे अवाम जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे चौथों भेरो कामयाब करायो असां बि सदाईं मेहर जे माण्हुनि जो साथ ॾिनो आहे मुसीबतुनि में बि मेहर जी अवाम खे अकेलो नाहे छॾियो हिन वधीक चयो त क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी ते लखे माण्हुनि जो समंदर हूंदो पाकिस्तान जो सदर आसिफ अली ज़रदारी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो तारीख़ी ख़िताब हूंदो उन मौक़े ते PP सिटी मेहर जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी MD मुनीर लाशारी रेस दानिश चांडियो रेस विलायत चांडियो रेस तौफीक चांडियो गस्टा अगवान साईं मजहर अली बुट गुलजार अहमद भट्टी से सरवर शाह कादिर खान चांडियो आमिर खान कुंबर मौजूद हुआ। सिजावल रिपोर्ट इम्तियाज मेमन माहौलियाती तहफ़्फ़ुज़ वारे इदारे सिजावल के ज़िले इंचार्ज डॉक्टर नसरुल्लाह शाह पारां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सिजावल समेत मुख्तलिफ प्राइवेट स्कूलों में माहौलियाती आगाही बाबत लेक्चर प्रोग्राम मुनक़द किया गया उन मौके ते इन शागिर्दनि खे वधंदड़ माहौलियाती आलूदगी ऐं मौसमियाती तब्दीलियुनि बाबत
तफ़सीली आगाही ॾिनी ऐं माहौलियाती आलूदगी सबबि वधंदड़ ख़दशनि खे उजागर कयो। बाद में माहौलियाती तहफ़्फ़ुज़ वारे इदारे जी टीम पारां डिग्री कॉलेज सिजावल ऐं मुख़्तलिफ़ ख़ानगी स्कूलनि में बूटा लॻाया ऐं शागिर्दनि में बूटा पिण विराया। उन मौक़े ते माहौलियाती तहफ़्फ़ुज़ वारे इदारे हैदराबाद जे इंस्पेक्टर नरेश ख़ानज़ादा ऐं इमरान अब्बासी पिण बूटा लॻाए वणकारी कई। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सुमरो एरीगेशन शहबाज डिवीज़न लेबर यूनियन 7 जे मुलाज़िमनि पारां प्रोमोशन ऐं क्लार्क पांदी खान जी नामुनासिब रवैये ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद दादू प्रेस क्लब में बशीर मेमन हकीम सोलंकी अली मुराद ज़हीर अहमद ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहबाज डिवीज़न 7 खां जॾहिं असां दादू डिवीज़न जे मुतहदा फेडरेशन जे दोस्तनि सां गॾु दादू डिवीज़न जी गेट ते पहुतासीं त दादू एरीगेशन जे क्लार्कनि पांदी खान मला नसरुल्ला कलोड़ो अली बख्श विधियो ऐं सिंध जे सदर नबी बख्श चमाली पंहिंजे प्राइवेट गुंडनि सां गेट खे बंदि कई वेठा हुआ ऐं असांखे एहतजाज करण खां रोकींदे धमकियूं ॾिनियूं। इन्हनि चयो त असां जहिड़ो करणु न आयासीं, असां सिर्फ़ु पंहिंजे हक़ ख़ातिर एहतजाज करणु चाहियूं था, पर असांखे एहतजाज करणु न ॾिनो वियो, जंहिं करे असां दादू प्रेस क्लब ते आया आहियूं। दादू एरीगेशन जो अमलो ऐं ज़िला ऑफिसर जो ग़ैर मुनासिब रवैयो हुयो। असां पुरअमन ऐं शरीफ़ मुलाज़िम आहियूं। असांखे एहतजाज करण लाइ रोकण ऐं ऑफिस अंदरि बदमाशी करे रहिया आहिनि। मुलाज़िम सेक्रेटरी एरीगेशन ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असां सां गुंडागर्दी करे पुरअमन एहतजाज करण खां रोकींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।